सगियूं जे कचे वारे इलाइक़े में ॿोॾि जे पाणी में लाथ बावजूद इंतजामिया तरफ़ां रस्तनि जी बहाली लाइ उपाउ न वरिता विया। ॻोठाणनि लखे रुपया चंदो गॾु करे पंहिंजी मदद पाण तहत किरेन घुराए मशहूर ढंढ अमन जी छुही वारे रस्ते जी बहाली लाइ कमु शुरू करे छॾियो। रस्तनि जी बहाली लाइ चूंडियल नुमाइंदनि तोड़े कामूरनि के बि जोगा उपाउ न वरिता। रहवासियुनि जो एहतजाज इन सिलसिले में नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सहाफ़िन अॻियां सुलेमान कलहोड़ो, बशीर अहमद चन्ना, पहलवान चन्ना, अब्दुल कादिर कलहोड़ो, अमीर अली कलहोड़ो, मोहम्मद मिठल चन्ना, दरवेश कलहोड़ो ऐं ॿियनि दाहींदे चयो त गुज़िरियल 3 महीननि खां बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि कचे जा रोड रस्ता पाणी हेठि अची टुटी तबाह थी विया आहिनि ऐं मशहूर ढंढ अमन जी छुही ढंढ मथां करोड़े रुपयनि जी मंज़ूरी सां तामीर करायल नंढी सतह जे नाले मातर पुल तामीर कराए करप्शन जा रिकॉर्ड टोड़े छॾिया हुआ। ताज़ो ॿोॾि जे वहिकिरे सबबि पुल जे ॿिन्ही पासनि खां रोड लुड़ी वियो हो ऐं एसएम बचाव बंद खां हाजी सुलेमान कलहोड़ो ॾांहुं वेंदड़ लिंक रोड पिणु हंधा हंधा टुटी खंडराब बणिजी वियो आहे। हुन नाला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मशहूर ढंढ अमन जी छुही ढंढ मथां तामीर थियल नंढी सतह जी पुल जी ॿीहर तामीर करे ढंढ जी बराबरि सतह कई वञे।